कल जो सिंधी यूनिवर्सिटी तरफां प्रोग्राम उनमें तव्हांजे नुक़्ते नज़र सां ॿुधो ख़ासि तौर ते इहो आयो पे माना जेको अदीबनि दानिशरनि तइलीम माहिरनि जी जेका राय हुई त बाबा तइलीमी इदारनि अंदरि पार्टी पॉलिटिक्स ते पाबंदी हूंदी। तव्हां उन ते जेका राय ॾिनी हुई ॻाल्हि माना उहा इहा हुई त जेकॾहिं तव्हां सभिनी ते इतफ़ाक़ कयो था त पहिरें अवामी तहरीक SST जे समूरनि सरगर्मियुनि ते खे असीं सस्पेंड कंदासीं, माना ॻाल्हियुनि ते थोरो मशहूरु कयो। जेकॾहिं इहो थिए त असां बिल्कुलु कंदासीं, नथो थिए त असीं न कंदासीं। तव्हां खां पुछां थो त छा तव्हां तइलीमी इदारनि जी जेका मौजूदु यूनिवर्सिटी हुन में इहो सम्झो था त शागिर्द सियासत ते उते जेका नज़रियाती बुनियादनि ते पार्टियुनि जी पसंदि उन ते पाबंदी सां तइलीमी इदारनि में सुधारो अची वेंदो? बिल्कुलु सम्झातो थींदो। ऐं सम्झातो त संदरी तइलीमी इदारनि में शागिर्द सियासत हुअणी न खपे। संदरी तइलीमी सियासत शागिर्दनि तइलीमी इदारनि में शागिर्द सियासत ते 10 साल बैन विझी छॾियो। शागिर्द पॉलिटिक्स हुअणी न खपे तइलीमी इदारनि में। अच्छा, हाणे इन सवाल जो जवाब मां इहो थो लॻे त हेसिताणी का शागिर्द सियासत थिए पई उनखे आउं जवाब थो ॾियां। इन जो प्रिज़म्पशन इहो थींदो त शागिर्द सियासत का वीचारी ॾाढी हले पई, अयाज़ लतीफ़ अली जो चए थो न थियणु खपे। शागिर्द सियासत थिए कहिड़ी पई? कालाबाग डैम ते सिंध यूनिवर्सिटी जा 23,000 शागिर्द आहिनि। कालाबाग डैम ते 23,000 जो 10% घणो थियो? 2300। 10% कालाबाग डैम ते सिंध यूनिवर्सिटी जो निकिरी अची कॾहिं वेठो आहे नेशनल हाईवे ते ऐं टॉल प्लाज़ा वटि ऐं अची धरणो आयो हुजनि सिंध यूनिवर्सिटी शागिर्दनि? 10% शागिर्दनि LMC मां निकिरी फाटक ते धरणो आयो आहे कॾहिं NFC ते, आदमशुमारी ते, सेंसस ते? सिंध जे कहिड़े ज़िंदगी ऐं मौत जे मसइले ते लतीफ़ यूनिवर्सिटी, खैरपुर, कायदे आवाम यूनिवर्सिटी, सिंध यूनिवर्सिटी, LMC, मेहरान यूनिवर्सिटी जा शागिर्द निकिरी आया आहिनि शाहराह ते? ऐं शाहराह ते धरणो छाजे लाइ हणंदा आहिनि? फलाणी असांखे नौकिरी ॾियो, फलाणी पॉइंट बस में असांखे 2 बसूं ॾियो, वञूं था फलाणे वर्सी ऐं जलसे में उन लाइ बस ॾियो, फलाणियूं 12 सीटूं असांखे खपाए ॾियो। हासिल सिंध जी शागिर्द सियासत आहे न। शागिर्द पोयां लफ़्ज़ छा आहे? सियासत। सियासत क़ौमुनि जे वसीलनि ऐं मालिकी ऐं क़ौमुनि जे राइट्स वठण जो हिकिड़ो हुनुर आहे, हिकिड़ो आर्ट आहे, हिकिड़ो इल्मु आहे। उन लाइ शागिर्द सियासत छा कयो आहे? 2300 शागिर्द 10% पृथ्वी लाइ निकिता आहिनि। त असांजा हिंदू भाउरनि जा 2 ॿार पृथ्वी ऐं त्रिनजीत ऐं रोशनी ऐं फज़ीला अॻुवा थिया आहिनि, उन्हनि जी आज़ादी लाइ अची वियूं था। असांजी भेण ज़ैनब भयो ते अट्रैक्ट थियो, असीं मुज़ाहिरो था कयूं। असांजी भेण ज़किया बुरोई ते तशद्दुद थो थिए। असांजी भेण शाइस्ता आलमानी खे जरगे जे फ़ैसिले ज़रिए क़तल करण जो धमकी मिली आहे। सिंध यूनिवर्सिटी जा 23,000 शागिर्द, उन मां 230 छोकिरियूं आयूं हुजनि ऐं टॉल प्लाज़ा वटि जुलूस कढियो हुजनि त असीं भेण शाइस्ता आलमानी सां गॾु आहियूं। डॉक्टर शाइस्ता ख्वाजा सां रेप थियो, अकबर बुगटी गार में हलियो वियो। सिंध यूनिवर्सिटी में वॾियूं ॾाढ़ियूं वॾा लॉकेट पाईंदड़ गुंडनि मां के 5 गुंडा अची टॉल प्लाज़ा ते वेठा त शाइस्ता ख्वाजा सां थियल रेप जे ख़िलाफ़ सिंध यूनिवर्सिटी जे 5 तंज़ीमुनि या 5 गुंडनि ग्रुपनि जा 5 ॼणा अची सिंध यूनिवर्सिटी जे साम्हूं वेठा हुजनि। ॿुधायो मूंखे, गुज़िरियल 50 सालनि में MRD जी तहरीक में 50 सिंधी शागिर्द सिंध यूनिवर्सिटी मां निकिरी अची वेठा। 50 शागिर्द, ॿुधायो मूंखे, 23,000 छॾियो, 50 शागिर्द आया, टॉल प्लाज़ा अची ब्लॉक कयूं ऐं सुपर हाईवे ब्लॉक कयूं सिंध यूनिवर्सिटी जे हक़नि लाइ, सिंधी शागिर्दनि लाइ। हिकिड़ो अली हैदर शाह हुन जे वक़्त में गोड़ थियो ऐं उनखे संदसि पार्टी डिसोन करे छॾियो। अली हैदर शाह ऐं कादर बख़्श जतो ई 2 ॼणा हुआ जिन स्टैंड वरितो, निकिता हुआ शीरीन सूमरो जे मामले। उनखे असीं अॼु बि एक्नॉलेज कयूं था, उन्हनि खे सलाम था पेश कयूं जेके माण्हू निकिता। उन्हनि शागिर्दनि खे सलाम था पेश कयूं, नज़ीर अब्बासी जहिड़नि खे, अब्दुर्रहमान लाशारी जहिड़नि खे, कुतुबुद्दीन कीड़ानी, आशिक जुणे जहिड़े शागिर्दनि खे जेके सिंध तालीम ऐं ॿियनि मामलनि जिन स्टैंड वरितो। ॿिया शागिर्द आहिनि किथे? ॿिया शागिर्द कहिड़े सिंध जे इशू ते आहिनि? ऐं तइलीमी इदारनि जे अंदरि पियो ॻाल्हि कयां, तइलीमी इदारनि खां ॿाहिरि सिंधी शागिर्दनि जो शानदार किरदारु आहे। तइलीमी इदारनि खां ॿाहिरि रेलियुनि में, जलसनि में, एंटी कालाबाग डैम रेलियुनि में, सपना जे रेलियुनि में, पर तइलीमी इदारनि में पढ़ंदड़ शागिर्द जॾहिं पंहिंजे पॉइंट बस लाइ निकिरे थो तॾहिं कालाबाग डैम लाइ छो कोन थो निकिरे? उते त को बि रोल कोन अथनि। तंहिंजे करे असीं सिंधी शागिर्दनि जी सियासत ते पाबंदी ॻाल्हि न पिया कयूं। त इस पॉइंट खे फ़र्क़ु सम्झिजो। सिंधी शागिर्दनि जी सियासत में हिसो वठण ते पाबंदी न, सिंधी शागिर्दनि जे पंहिंजे तइलीमी अदारे जे अंदरि सियासत करण ते पाबंदी। अची हैदराबाद शहर में धरणो हणनि, सिंधी शागिर्द पॉइंट खणी अचनि, अची कालाबाग डैम। बाक़ी यूनिवर्सिटी में पढ़ाई बंदि। हिकिड़ी माउ पंहिंजे अखियुनि जो नूर निचोए हिकिड़े ॿार खे पेट में रखी 9 महीना पाले थी ऐं पोइ माउ 5 साल हुन ॿार लाइ उजागो करे थी, जेसीं 4-5 राति जो ॿार जूं नेपियूं वेठी चेंज करे, उहो ॿार वॾो करे आशिक जुणे जो ऐं रमी सुहाग ऐं असद अब्बासी उहो बनायो बाबर संदीलो। पोइ हुन माउ जे साम्हूं लाश खजी अचे 24 सालनि जी ऐं माउ वेठी ओचगार था रोए। उहो वियो पढ़णु, रमी सुहाग जी माउ सोचींदी हूंदी न, बाबर संदीले जी ऐं असद अब्बासी जी ऐं आशिक जुणे जी। उन माउ वटि उहो लाश खजी वियो।
लाश कहिड़े मुक़ाबले ते थियो? मानी कैंटीन मां खाईंदे फलाणो क़तल थी वियो। पाकिस्तान क्रिकेट टीम मैच पई खेॾे, सवाइ आशिक जूने जे ॿिया जेके बि शागिर्द टके टीपे सही ॻाल्हि ते क़तल थिया आहिनि। आशिक जून जो जेको शहीद तैलीम बीह रहियो, ॿिया छा ते क़तल थिया आहिनि? मोची खां बूट पॉलिश कराइण ते उन ते 2 शागिर्द विड़ी पिया, वीचारो मिसकिन शागिर्द मारियो वञे। एहसान मेमण वीचारो मिसकिन माउ, हुनजो भाउ मुंहिंजो क्लास फेलो, उनजे माउ खां वञी पुछो न एहसान मेमण जी जेको क़तल थी वियो। टोड़ी पाठक जा शहीद, उन्हनि जी अमड़ुनि खां पुछो, शाह बंदर जा शहीद। तंहिंजे करे उन्हनि माउनि, उन्हनि पीअरनि, पोड़ो पीउ रसूल हमज़ा तौफ़ चयो आहे त दुनिया में पुछऊंसि उनजे कहाणी जे हिकिड़े कैरेक्टर खां त वॾे में वॾो वज़न कहिड़ो आहे? रसूल हमज़ा तौफ़ पंहिंजे किताब में लिखियो आहे त दुनिया जो वॾे में वॾो वज़न आहे पोड़े पीउ जे कुलनि ते जवान पुट जे लाश जो वज़न। पोड़ो पीउ, पिनी, मास्तर अलाए किथां पगारूं खणी ॿार मोकिलिनि, उनखे ते गुंडा, क्रिमिनल, ज़िया जा एजेंट, दलाल, करप्ट, भताखोर उहे लाश खणी मोकिले ॾिनो। उन्हनि खे रेस्टिकेट करणु खपे, उन्हनि जे सॼे पाकिस्तान जे यूनिवर्सिटियुनि में दाख़िला ते बैन हुअणु खपे। उन्हनि शागिर्दनि खे सिंध जो गद्दार करे लिखियो वञे। जेको हथियार खणी सिंध जे तैलीमी इदारे में वञे उहो मादर वतन जो अहिड़ो गद्दार आहे जहिड़ो चॾे सरो, जहिड़ो जाफ़र हो सादिक हो।